नाज़रीन, हैदराबाद में समाजी तंज़ीम पारां कोठायल प्रोग्राम में हाला पुराणा शहर की तरक्की और समाजी खिदमतुनि ते अॻुवाणनि खे भेटा पेश कई वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुघियो। सिंध के तारीख़ी ऐं सकाफ़ती शहर हाला की तरक्की ऐं समाजी खिदमतूं सर अंजाम ॾींदड़ तंज़ीम सिविल सोसाइटी हाला पुराणा तरफ़ां हैदराबाद में गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें तंज़ीम के उहिदेदारनि तरफ़ां 1 साला कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वई। तकरीब में खिताब कंदे चेयरमैन गुलफाम काज़मी, जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम मेमण, वहीदुल्ला मेमण, अदाकार रफ़ीक ईसाणी, रियाज़ अहमद मेमण ऐं ॿियनि चयो त सिविल सोसाइटी हाला पुराणा रंग नस्ल ऐं मज़हबी फ़र्क़ बिना शहर की खिदमत कर रही है। हुननि चयो त तंज़ीम हेसी ताईं केतिरा ई समाजी कम कया आहिनि जेके तंज़ीम तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत कराया विया। सिविल सोसाइटी हाला पुराणा तक़रीबन हाला पुराण की तारीख़ में पहिरियों चक्कर 55 लाख रुपए जा कम कराया आहिनि। बिना तफ़रीक़ के सियासत का नस्ल परस्ती खां हटी करे हाला पुराण में असां तमामु हिकिड़ो इनकलाब की शुरुआत कई है। इंशाअल्लाह वो जेका तरक्की ऐं खुशहाली आहे सॼी सिंध में क़ाइम दाम रहंदी। ग़रीबन में राशन तक़सीम करे पई, पानी जा नलका लगाए पई, ग़रीबन के सोलर सिस्टम, कंहिंजी फोतगी थी वञे तो उन जे कफ़न दफ़न जो असां एड रखी है, उनके मदद कई वञे थी। ऐं ख़ासि करे जेका पिकनिक पॉइंट असां हाला पाण में सॼे पाकिस्तान मां साया अचनि था घुमण, उहा असां ठाही आहे पंहिंजे मदद पाण तहत। जेरनि सां गॾु जेके असांजा वॾड़ा जेका वीचारा गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बि अलाह साईं सां ख़िदमत वठे पियो। ऐं उते कब्रिस्तान में असां उते सोलर लाइट्स हणायूं आहिनि ऐं उते जनरेटर वरितो आहे, उते विज़ू खानूं ठाहिरायो, हींअर वॉशरूम ठही रहियो आहे। ऐं उते ॻोठ में असांजो 20 माण्हुनि खे असां हर महीने राशन ॾियूं था। ये अल्लाह पाक जा वॾा फज़ल ऐं करमन जिन असांखां लाइक़ बनायो ऐं हुकुम वरितो। सिविल सोसाइटी हिकु एतमाद जो नालो आहे जिते माण्हू असां ते ट्रस्ट कनि था ऐं बिल्कुलु हिकिड़ो असांजे लाइ वॾो सहारो ऐं उहो असांजे लाइ ताक़त बनिया। लाइटूं कब्रिस्तान के ठाहिण, अस्पतालूं ऐं हाला पुराणा जी हिकु ख़ासि पॉइंट आहे बहिराण पैराडाइज़ जेका दरिया जे किनारे ते डेवलप कई वई आहे। सच पुछो त हिननि 1 साल जे मुख़्तसिर अरसे में एॾा शानदार कम कया आहिनि। सिविल सोसाइटी हाला पुराणा जहिड़ियुनि तंज़ीमुनि जी सिंध जे हर शहर ऐं हर ॻोठ में ज़रूरत आहे। जेकॾहिं अहिड़ियूं तंज़ीमूं क़ाइमु थियनि ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां आवाम जी ख़िदमत कनि त यकीनन हिकु बहितर समाज जी तामीर थी सघे।